बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 8 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जिनजो उनवान आहे होली। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सबक़ 8 होली। होली हिंदू धर्म वारनि जो हिकु अहम धर्मी ॾिणु आहे। आगाटे ज़माने में हिंदुस्तान में हरनाकिश नाले हिकु राजा राज कंदो हो। हिक भेरे हुन पूॼा में दुआ घुरी त मूंखे अहिड़ी ताक़त मिले जो आऊं न तीर सां मरी सघां, न तलवार सां, न घर जे अंदरि मरां, न घर खां ॿाहिरि, न मूंखे को ज़मीन ते मारे सघे, न आसमान ते, न कंहिं इंसान खां मरी सघां, न जानवर खां, न ॾींहं जो मरां, न वरी राति जो। चवनि था त हुन जी दुआ अघामी वई। राजा ताक़त जी नशे में अची ऐलान करायो त हाणे मूंखां वधीक को बि ताक़तवर न आहे, तंहिं करे अव्हां सभिनी खे मुंहिंजी पूॼा करणु घुरिजे। राजा खे पहलाज नाले हिकु पुटु हो। उहो जॾहिं वॾो थियो त राजा खेसि तइलीम ऐं तरबियत लाइ उस्ताद वटि छॾियो। उस्ताद खेसि हिक ई पालणहार जी पूॼा करण ऐं उनखे ई मञण जी नसीहत कई। तॾहिं हिन उहो सम्झियो त मुंहिंजो पीउ हिन संसार जो ख़लकणहार न आहे। इहो सोचे हू माण्हुनि में प्रचार करणु लॻो त हिन समूरी काइनात जो ख़लकींदड़ हिकु ख़ुदा आहे, उन जी बि पूॼा करणु घुरिजे। जॾहिं राजा ॾिठो त संदसि पुट संदसि राज खे गुमराह करे रहियो आहे, तॾहिं पुट खे हुकुम ॾिनाई त तूं इहा ॻाल्हि छॾे ॾे। पर हू न मुड़ियो। नतीजे में माण्हू राजा जी ख़िलाफ़ थी पिया ऐं पहलाज खे सचो भगत सम्झण लॻा। राजा खे इहा ॻाल्हि न वणी ऐं हू पहलाज खे माराइण लाइ सिटूं सिटण लॻो। हुन खेसि जबल जी चोटीअ तां धिको ॾियारियो, समुंड में ॿोड़े मारण लाइ लोढ़ियो, पर हू बची वियो। राजा खे परेशान ॾिसी संदसि भेण होलिका वटसि आई ऐं चयाईंसि त मूं वटि हिकु अहिड़ी चादर आहे जंहिंखे जेको बि पंहिंजे जिस्म ते वेढ़ींदो तंहिंखे बाहि न साड़ींदी। तूं बाहि जो वॾो मच ॿाराए आऊं उन में उहा चादर वेढ़े वेंदीअसि। पोइ पहलाज खे चइजांइ त जेकॾहिं तूं सच ते आहीं त हिन मच में घिड़। हू जॾहिं बाहि में ईंदो त सड़ी ख़ाक थी वेंदो ऐं तुंहिंजी हुन मां जिंद छुटी पवंदी। राजा खे इहा ॻाल्हि वणी। हुन हिकदमि मच ॿारायो। होलिका
चादर वेढ़े वञी उन में वेठी। पहलाज बे धणीअ खे यादि करे मच में टपी पियो। उन महल कुदरत सां हिकु वॾो तूफ़ान आयो। होलिका जी चादर उॾामी वञी पहलाज ते पई। होलिका सड़ी खाक थी वई ऐं पहलाज सही सलामत ॿाहिरि निकिरी आयो। माण्हू सच जी जय जा नारा हणण लॻा। उन खां पोइ राजा हिक ॿी सिट सिटी। हिन लोह जो हिकु वॾो थंभ बाहि में तपाए ॻाढ़ो करायो ऐं पहलाज खे ललकारे चयाईं त जेकॾहिं तूं सचो आहीं त हिन थंभे खे भाकुर पाए बीह। जॾहिं पहलाज थंभे ॾांहुं ॾिठो त मथां उन जे हिकु माकोड़ी गुज़री रही हुई। पोइ हिन जो डपु ख़तमु थी वियो ऐं डोड़ी वञी थंभे खे भाकुर पाताईं। कुदरत सां थंभो ठकाउ करे फाटी ॿ अध थी पियो ऐं उन मां नरसिंह निकिरी निर्वार थियो। नरसिंह जे जिस्म जो अधु शींहं जो ऐं अधु माण्हूअ जो हो। सांझी थी त नरसिंह राजा हरनाकिश खे झले पंहिंजे गोॾनि ते रखियो ऐं दरबार जी चांठ ते वेही पंहिंजा नंहं संदसि छातीअ में खुपाए खेसि मारे छॾियाईं। पोइ हुन पहलाज खे हरनाकिश जी गादीअ ते वेहारियो। हिंदू धर्म जा पोइलॻ होलिका जे सड़ी खाक थियण वारे ॾींहं ते ख़ुशीअ में सच जी जय चई हर साल फुॻण महीने जी 12हीं तारीख़ ते धूमधाम सां होलीअ जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहिनि। होलीअ जे मौक़े ते राति जो हर घर में बाहि जो मच ॿारियो वेंदो आहे, जंहिं में ॻाढ़े धागे सां वेढ़ियल अटे जो मिठो लोलो पचाइबो आहे। लोलो पची वेंदो आहे पर धागो अहिञाण तौरु न सड़ंदो आहे। धागे जे सलामत हुजण खे सच जी जय चयो वेंदो आहे। होलीअ जे ॿिए ॾींहं ते धूड़ियो थींदो आहे। उन्हीअ मौक़े ते हिंदू रंगनि जूं पिचकारियूं भरे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि ते उछले मोहबत ऐं ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि।